इन दुनिया जे करे असां नमाज हली थी वञे दुकान वारो दुकान में वेठो आज़ान मिले हय्या अलस्सलाह हय्या अलस्सलाह इन दुनिया जे करे असां नमाज जो कदर हलियो वियो आहे अमड़ियों ऐं भेनरियूं घरनि में बि टोपा पयूं भरींदियूं वेठियूं मिशनियूं हलाईंदियूं कपिड़ा पयूं सिबनियूं असांजा ॿार बि बनीअ ॿारे में पिया कमकार कंदा आफीसनि में पिया ड्यूटियूं ॾींदा पर अल्लाह जी ड्यूटी नमाज पढ़ण जे लाइ तयारु नाहे ॾींहं में 5 दफ़ा अल्लाह जो सॾु कराए हय्या अलस्सलाह हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह हे मुझो भाई मुझी भेण हे मुझो दोस्त हे मुझो यार ये मुझी न्याणी ये मुझी अम्मा कन लाडार करे हेडों जो होडे गुसाईंदा होडों जो नमाज पढ़ण लाइ तयार न अज वडे मां वडी सुस्ती थी पई आहे अज मुसलमानन को नमाज मोकलाए वई आहे अज मस्जिदियूं रोईंदियूं थियूं वञनि जाथे तो वञा जिथे तो वञा अल्लाह जी ज़ात जो कसम रोई करे माण्हू चवंदा साईं इब्राहिम नमाज जे मौज़ूअ ते ॻाल्हाए अज मस्जिदनि में जमायती लभण नथा मां जाथे तो वञा जहिड़ी जाइ ते तो वञा माण्हू चवंदा साईं फ़िक्र आख़िरत ते ॻाल्हाए माण्हुनि में आख़िरत जो फ़िक्र ई नाहे जाथे तो वञा जहिड़ी जाइ ते तो वञा माण्हू चवंदा साईं फ़िक्र क़बर ते ॻाल्हाए जाथे तो वञा जहिड़ी जाइ ते तो वञा माण्हू चवंदा साईं फ़िक्र मौत ते ॻाल्हाए अॼु माण्हुनि खां मौत विसारजी वियो आहे आवाज़ तो जे कुल मलैहा वयबका वजह रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा वरी आवाज़ अज़ीज़ो असां मरण आया हूं जीअण न आया चो सा जीअण न आया असां मरण जी तैयारी कयूं साम्हूं मौत साम्हूं क़बर आहे क़बर जी तैयारी कयूं साम्हूं आख़िरत आख़िरत जी तैयारी कयूं वक्त तो कमाए वठो देर न कयो बेनमाजी नमाजी थी पवन बेदीन दीनदार बणजी पवन ॾाढ़ियूं कूड़ाइण ऐं कतराइण वारा ॾाढियूं सुवारियूं पंहिंजनि चेहरनि में पैदा कर गुनाह करण वारा गुनाहनि खां तौबा ताइब थी वञनि सॾे तो अल्लाह ताला नीबू इला रब्बिकुम व अस्लिमू लह
फरमाए तो या इबादी अल्लज़ीना असरफू अला अन्फुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। वॾी आवाज़ सां असां त थकी पिया आहियूं, सची ॻाल्हि आहे। वाइज़ करे 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 कीअं वाइज़ कयूं? जेको असांजे मुस्लमान भाइरनि खे, असां ॼमड़ियुनि भेनरुनि खे सम्झ में अचे। कहिड़ा उहे लफ़्ज़ ॻाल्हायूं जेके दिमाग़ में वेहनि? कीअं क़ुरान पढ़ूं जेको हिननि खे सम्झ में अचे? मथो हणी हणी थकी पिया। बेनमाज़ी निमाज़ पढ़ण लाइ तयार न आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम मां हिकिड़े जलसे ते वियुसि, मस्जिद में वेठो आहियां, कूड़े ते रब जी लानत आहे। उते पेश माम मूंखे चयो, साईं इब्राहिम हे वाइज़ ॿुधण जा त शौक़ीन थी, पर हिननि जो हाल इहो थी हिकिड़ो बि निमाज़ पढ़ण लाइ तयार न थियो। जंहिं मां आज़ान ॾेई मस्जिद में वेही रहंदो आहियां, हिकिड़ो जमायती बि मस्जिद में अचण लाइ तयार न। इहो हाल घरनि जो असांजो इहो हाल लॻो पियो आहे। मुसल्ला रोईंदा था वधनि घरनि में। सालनि जा साल थी विया आहिनि, मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी भेण, मुंहिंजी न्याणी मुसल्ले खे खणण लाइ तयार न। निमाज़ जी ख़बर ई न आहे मुसलमान खे त निमाज़ पढ़बी कीअं? पढ़दा त या ईद जी निमाज़ मर्द पढ़दा, वो भी हेॾे होॾे तकींदा त कीअं थी निमाज़ थिए। पढ़दा त निमाज़ जनाज़ा पढ़दा, पोइ बि हेॾे होॾे तकींदा त कीअं थी जनाज़े निमाज़ थिए। हाल इहो आहे मुसलमाननि जो। कलमो नथो पढ़ण में अचे। ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद पाक रसूल अल्लाह, हे कलमो तो पढ़े मुसलमान। हाल इहो आहे जो नंढड़ी सूरत क़ुरान मजीद जी सूरे इख़लास, सूरे कौसर नथी अचे। ओ मुसलमान, छा थी वियो आहे तोखे? ईअं न थिए जो क़ब्र क़यामत में रत जा पुड़ा वेठो रहे, पोइ कोई फ़ाइदो न थींदई। वनफ़िख़ फ़िस्सूरि फ़इज़ा हुम मिनल अजदासि इला रब्बिहिम यंसिलून क़ालू या वैलना मन बअसना मिन मरक़दिना हाज़ा मा वअदल रहमान हाज़ा मा वअदल रहमान व सदक़ल मुरसलून। अञा वॾी आवाज़।